रमज़ान शरीफ़ जो महीनो अचण खां अॻु ई नसीराबाद शहर में वापारियुनि आम वाइपे जी शयुनि, सब्ज़ी, फ्रूट, मच्छी, वॾो गोश्त, मुर्गी जो गोश्त ऐं ॿियनि शयुनि जा अघ आसमान ते चाढ़े छॾिया आहिनि। मुनाफ़िक़ दुकानदारनि पारां अघ चोट चाढ़ण सबबि आम शहरी परेशानी जो शिकार थी विया आहिनि। दाल, अटो, तेल, गेह, चांवर, ॻाढ़ा मिर्च, मुख़्तलिफ़ सब्जियूं, गोभी, वाङण, पटाटा, बसर वग़ैरह, मुर्गी जो गोश्त समेत ॿियनि शयुनि जा अघ ॿीण ते वधाए छॾिया आहिनि। रमज़ान शरीफ़ अचण खां अॻु फ्रूट जे वापारियुनि सूफ़, केला, नारंगी, ॾाढ़ूं, ज़ैतून समेत ॿियनि शयुनि जा अघ पिणु वधाइण जूं तयारियूं करे छॾियूं आहिनि। जॾहिं त पकोड़ा, समोसा ऐं शरबत खंडु विकिरो कंदड़नि पिणु रेट वधाए छॾिया आहिनि। जॾहिं त नसीराबाद जे रहवासियुनि मुजाहिद हुसैन सुमरो, अनवर अली मीराणी, मोहम्मद सलेमान कांदड़ो, मोहम्मद आलम खंडर, अली हैदर टगड़ ऐं उस्ताद पीरल प्यासी पारां आला मालदारनि खां मुतालबो कयो वियो आहे त आम शयूं, फ्रूट, सब्जी, गोश्त ऐं मुर्गी जो गोश्त विकिरो कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे पाण मुरादो अघनि में इज़ाफ़ो करण खां रोकियो वञे ऐं आम वाइपे जी शयुनि जे अघनि में सस्ताई कई वञे।